चरिया चरिया अचे त असांजे निर्णय में लॻो हलण था। हैदर खान असांजो पहिरियों निशानो इंस्पेक्टर ऐं कमदार आहिनि। सारंग उन्हनि खे तड़पाए मारणो आहे। चओ त उन्हनि मूंखे ॾाढो ज़लील कयो ऐं मां उन्हनि खे ज़िंदा न छॾींदुसि। हैदर खान तू? हाँ मां कमदार याद कयो एडी जैने तू मुझे मासूम भाउ खे खूह में ऊंधो टंगे गोलियुनि जा वस्कार हलिया आई। उन ॾींहुं मां पंहिंजे ज़मीर सां वाइदो कयो। इंस्पेक्टर मां तोखे ॿुधाइण पे चाहियो त मां बेॾो ई आहियां। जेकॾहिं मूंखां बचणो अथई त पोइ भॼ। लाया पाक वर्दी तोखे वर्दी पाण जो को हक़ न है। वाकई मूंखां गलती थी वई यार, मूंखे माफ़ कर। तुझी भेण एडी हसीन जो आए के ने बहादुर खान के बहुत बदल डीएसपी साहब ये तो हालत कह के है सारंग बहादुर खान पूजे खणियो तोखे मीर बहादुर सा हाँ करनी पवंदी। जेकर इनकार कंदे न
सां जेको बि इनकार कंदो आहे उन जो अंजाम इहो ई थींदो आहे। मां तोसां नफ़रत कई आहे ऐं कंदी रहंदसि। मां सारंग सां मोहबत कई आहे ऐं कंदी रहंदसि। हल भेण, गुस्सो त तुंहिंजो गज़ब जो आहे छोकिरी, पर गुस्से खां कम न। तोखे हा करणी पवंदी मीर बहादुर सां। हल भेण, मीर बहादुर सां इनकार। तोखे ख़बर आहे त मीर बहादुर खे इनकार वारो माण्हू कॾहिं बि पसंदि न ईंदो। त पोइ मीर बहादुर खां तोखे केर बि नथो बचाए सघे। हल भेण, मोहब्बत ॾिठी बगावत न। हाणे तोखे मीर बहादुर जी नफ़रत करणी पवंदी। नफ़रत, मीर बहादुर जी नफ़रत। जेको बि मीर बहादुर जे साम्हूं ईंदो मौत सां लहू लहणियूं पवंदियूं। अरे किथे आयो बुज़दिल? अचो मीर बहादुर जो सामनो कयो।
मुझे न हसीन महबूबा जो बारो पुट में जानो पार सदे जान खान जो पुट जान खान जे हवेली में जान खान जे पुट जो लाश कह मारो मुझे पुट के कह मारो मुझे पुट के कह मारो मुझे पुट के सारंग मेरा सारंग सारंग मुझे पुट के मारियो मुझे पुट शहजादो पुट लाश बरजी मुझे अगड़ते आयो तू जिंदा सलामत तू मुझे पुट के मौत जे वात में छड़े जानकार जे पुट के चढ़े निम कराम तो भगी जान बचाई जिंदा मुझे सामाए इस पुट ने चलो ना आराम खोर ख्याल रखजो मुझे पुट के मारा है जिंदा मुझे सामो है जिंदा मुझे सामो है तू मार दे मुझे कोट पुत्र जो लाश देसी नहीं रख दो जैसे मुझे पुत्र जो प्लान थे सारा का सारो प्लान थी दो जो सालन ताई सारा का जो मैं डालू रवा नहीं मथा पिटी दो